मालिकनि जो त एॾो शान आहे जो ज़ुबान खे ताक़त न आहे जो पूरो करे। हा साईं, तॾहिं सूर चयो त सना तुंहिंजी कया कहिड़ी ज़ुबान अहिड़ी किथां सना तुंहिंजी कया कहिड़ी ज़ुबान अहिड़ी किथां हुजे रूमी एतिरो मसला लिखां अहिड़ी किथां हुजनि सोने सिर कया सदको वफ़ाड़ी किथां सना खां वॾा शान तुंहिंजो सना अहिड़ी किथां सना तुंहिंजी कया कहिड़ी लालनि जो लाल तूं आई तूं ई ॼाणी थो राज़ रब जो ख़ुदा जो ख़्याल तूं आई नूरानी नूर वां दिलबर जोहरी जलाल तूं आई नबिन में नबी अफजल मिड़न में बेमिसाल तूं आई पर सुन तूं सवाल नजम जो निमायल सवाल तूं आई पर चवी थो पेर ते न आई तॾहिं तो वटि ग़रीबी आहे चवी थो पेर ते न आई तॾहिं तो वटि ग़रीबी आहे ग़रीबी आहे त छा थींदो असांजी ख़ुशनसीबी आहे मिसकीनी न आहे मेणू मिसकीनी न आहे मेणू इहा सुन्नत हबीबी आहे इहा सुन्नत हबीबी आहे नजम जो नीहा जैसा सो मिलंदो नबी बि आहे अली बि आहे वली बि आहे हुसैन माहे जबी आहे न कबी आहे ॻाल्हि हर कंहिंसां मगर कंहिंसां कबी बि आहे ई प्यार भरियूं ॻाल्हियूं आहिनि कंहिंसां न बि कबियूं आहिनि पर किथे कबियूं आहिनि हा न साईं हीअ छो त हीअ जेके जलसा जा जेके मुलाक़ातूं पाण में थींदियूं आहिनि के असांखे सबब सां थींदियूं आहिनि हा न साईं अॼु जीअं असांजी तव्हांजी जेका हीअ मुलाक़ात थी आहे हाफ़िज़ मोहम्मद अलीअ जे करे हिनजे पंहिंजे चाचे जे जेको आहे सो यादि में जेको हिन हीउ प्रोग्राम कयो हा न साईं त हीअ सभु जेको बि आहे मुलाक़ातूं उन हिसाब सां थींदियूं आहिनि अहिड़े तरीक़े ते मालिकनि जो शान ऊंचो हीअ समूरी ज़मीन आहे कागज़ हुजे समूरा वण कलम हुजनि असां समूरा लिखण ते वेहूं त मालिक जो शान कोन ॿुधंदो मालिक जो शान आला हुजनि तॾहिं शान थियो तूं साईं तूं साईं तूं सतार आहीं तूं साईं तूं साईं तूं सतार आहीं तूं अरबीअ सां पंहिंजो कंदो प्यार 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 आहीं हुकुम तुंहिंजो हादी मञे हर भला थी पर किथे प्यार तुंहिंजो ऐं किथे करबला हुकुम तुंहिंजो वॾी हिकिड़ी राज़ थो आहे हुकुम तुंहिंजो हादी मञे हर भला थी किथे प्यार तुंहिंजो किथे कर भला थी रखई पाण परख भलनि ते भला अथई प्यारनि खे परवर ॾींदो प्यार 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 आहीं तूं साईं तूं साईं तूं सतार आहीं तूं अरबीअ सां पंहिंजो कंदो प्यार 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 बिना पीउ जे पुटड़ा बनाए सघीं थो उहा कमल हक़ उनजी मर्ज़ी आहे ऐं उहा असां तव्हांखे करे बि ॾेखारियो अथई बिना पीउ जे पुट बि पैदा कयो अथई वरी न पीउ आहे न माउ आहे उहो बि पैदा कयो अथई ऐं आहिनि ॿई नबी साईं ॿई नबी पीउ न आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईअं साईं सभु लिखिया पिया वेठा आहियो ॾाल में वेठा आहियो हा साईं हज़रत ईसा अलैहिस्सलाम न पीउ आहे न माउ आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम उहो बि नबी आहे ईअं साईं त उहा मालिक जी मर्ज़ी आहे न जिथां जीअं पैदा करे बिना पीउ जे पुटड़ा बनाए सघीं थो तूं दुश्मन खां दिलि भर कुहाए सघीं थो मैदान करबला नज़र फेरायो तूं दुश्मन खां दिलि भर कुहाए सघीं थो पर भले का त कड़कड़ बचाए सघीं थो तूं हाकुम तूं हादी तूं हक़दार आहीं तूं साईं तूं साईं तूं सतार आहीं तूं अरबीअ सां पंहिंजो कंदो प्यार 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 हा साईं वरी चयो पियो मलक हूरूं परियूं गिलमान तुंहिंजा ककर मींहं रहमत हे मैदान तुंहिंजा जबल जी त जड़ में तूफ़ान तुंहिंजा तूं जाबिर ते जाबिर तूं जब्बार आहीं तूं साईं तूं तूं साईं तूं साईं तूं सतार आहीं तूं अरबीअ सां पंहिंजो कंदो प्यार 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 मलूक ते मालिक एहसान तुंहिंजो कलम लोह काबो आहे क़ुरान तुंहिंजो कथे कोन सघिबो अजब शान तुंहिंजो मुंहिंजे बचन जो मददगार आहीं तूं साईं तूं सतार आहीं तूं अरबीअ सां पंहिंजो कंदो प्यार 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 वरी चई त तूं अरबी तूं अमन तूं आधार आहीं तूं अरबी तूं अमन तूं आधार आहीं तूं परवर सां पंहिंजो कंदो प्यार 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 आहीं अजब शान तुंहिंजो अजब तुंहिंजी शाही खुटी कान कॾहिं तुंहिंजी खान गाही दर तुंहिंजे ते दाता अचनि था इलाही
किन्ना नहीं कोझन जो तू कोहार आहीं तू अरबी तू अमन तू आधार आहीं तू परवर सा पाजो कंदो प्यार 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 सुभान अल्लाह। ये मुझा माल कंदा रियल सिज वापस इशारे ते आयो रियल सिज वापस इशारे ते आयो पत्थरदार तरदो किनारे ते आयो पर किथे नाग निगरी नज़ारे ते आयो नवाजी निमाणा तू नगदार आहीं तू अरबी तू अमन तू आधार आहीं तू परवर सा पाजो कंदो प्यार 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 आहीं करे तेज तूफान वण पत्थर परे पियो वडो तूफान तूफान में सदा केड़ा वणा सबरा उहे की पदा ये न सही पर तव्हांखे आप ख़बर आहे न त काफ़िर अहिड़ो मौज़ू घुरंदा अमाल कंदा हुननि खे पक हूंदी त ईअं कोन थींदो इहो दिलि में हुननि खे पक हूंदी त इहा सड़ियल उहा कीअं जहिड़ी थींदी इहो चंड एॾो जेको ज़मीन खां बि वॾो आहे शानदार ॿुधायो ज़मीन खां वॾो आहे इहो जोड़ीअ में कीअं ईंदो ईअं न साईं ऐं सुकल बुंड वरी साओ कीअं थींदो इहो ॾंदण ॿियनि पैदा खोड़नि त इहो वण कीअं थींदो हाणे हुननि खे पक हूंदी ईअं कोन थींदो पर असां हेॾा इशारो महबूब जो हा न साईं रुगो ॾंदड़ खे ॾेई खणी जो खोड़ त वण थी वञे ईअं इशारो कंदो सड़ल उहो कर्मा थो वञे इशारो कंदो पथर तरी अचे इशारो कंदो सिज वापसि वरी अचे हज़ारे मौज़ू आहिनि मालिक जा हाणे झूड़ो मींहुं तूफ़ान लॻो पियो आहे काफ़रनि चयोसीं जे तूं हक़ जो नबी आहे त ॾींहं खे ॿारे मिंबर ते रखी छॾ सॼी राति ॿरंदो रहे त तूं हक़ जो नबी आहे कर्म खणंदासीं मशहूरु ॻाल्हि आहे इहा सही हाणे मालिक बिलाल ॾींहं खे ॿारे ऐं मिंबर ते रखी छॾियो या त सुगड़ ते त सुठो ॾोर सोलंगी चए पधरो सुठा पट ते सुठो ॾोर सोलंगी चए पधरो सुठा पट ते पर भॼी न सघिया भावार न चढ़ियो सुगड़नि जे सट ते जंहिंखे नी खान विहारनि खट ते तंहिंखे न आहे कमु गुलाम सॼी राति झोलो झग लॻंदो रहियो तूफ़ान लॻंदो रहियो मींहुं वसंदो रहियो पर ॿियो भरंदो रहियो कहिड़ो मौज़ू आयो न त तूफ़ान त वण घणो की न ॾींहं जी हिसे त करिणी आहे पर छा आहे त हुनखे सपोर्ट हवा मिलियल आहे आई ॻाल्हि सम्झ में तंहिं जो करे तेज़ तूफ़ान वण पत्थर परे पियो पर ॾियो मंबर ते ॿरंदो भरे पियो सुकल बुंड साओ थी वरी कलमा भरे पियो अॼनि अबोजनि जो तूं आधार आहीं तूं अरबी तूं अमन तूं आधार आहीं तूं परवर सां पंहिंजो कंदो प्यार 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 आहीं ये किसी वॾी वरी उनी हाफ़िज़ सिराज जी ॻाल्हि आहे कई ख़ासि ख़ालिक जो इंतज़ार अहकमुल हाकिम कुल शैन क़दीर ये साईं इंतज़ार में असांजो नबी आराम ये वॾो राज़ आहे न कई ख़ासि ख़ालिक जब इंतज़ारी हिते तोखे हज़रत नबी निंड प्यारी मुकी तोड़े मालिक सजण ये सवारी महारी हो मलाक तू शह सवार आहीं तू अरबी तू अमन तू आधार आहीं तू परवर सां पंहिंजो कंदो प्यार 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 अब्बास शेख आदम नबी जाम तुंहिंजे ही माउ पीउ लॻा लाम तुंहिंजे पर ही भार ही भाइटा ही सुगड़ ही साथिया सभई शाम तुंहिंजे मुंहिंजे बचन जो मददगार आहीं तूं अरबी तूं अमन तूं आधार आहीं तूं परवर सां पंहिंजो कंदो प्यार 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 आहीं हाणे साईं जन चांहि पीती आहे हाणे कुझु न थींदो मोहम्मद सना पूरो गुलाम दर्श करो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी ने मौजू ते अचो सिंगार पड़े गुलाम दर को मोकल साईं तो कुछ सिंगार हां अच्छा तो गुलाम दर वो हिन सिर्फ पहुंचदा बटले बेत सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जनखे दौर दर्द जो सबक सूर पढ़न फिक्र फराई हथ में माथो तारियो कनो पनो सो पढ़न जंहिंमें पसंद कई खे सुने बुटाई वॾो फरमायो त सुखन वारे सिद्ध मता का मुसी करे अंदर जनो अद्धा रुगर से जोड़ींदो अहिड़ी तरह सां उस्ताद चयो त अदब रिया आदमी अधूरो इंसान बेअदब बेअखलाक जी ज़िंदगी ज़ियान अदब मिलो तू सुमरा ने अदब ने ध्यान अदब वारे माण्हू मां न आहे मुंहिंजो नुक़सान शाही हुनजो शान जंहिं उमिरि गुज़ारी अदब अञा बि उस्ताद चयो त किथे गुल गुलाब जा फूल फिरिया काथे
काथे इश्क अजीब जो खेट खरिया काथे काथे गुलाब जा फूल फरिया काथे इश्क अजीब जो खेट खरिया काथे मेला मलूक चवे बरण बजा काथे गम गज़ब जा हियां ठरिया काथे ध्यान धरिया काथे माण्हू कहर जा तॾहिं उस्ताद थियो त हेॾो हुस्न हबीब जो ॾिसण साण डटियूं से मांगियूं करनि महबूब लाइ जेकी पीड़ में पटियूं पीतियूं जनी प्यार मां भरे विह वटियूं माखियूं मिठियूं मिसरियूं तन लॻियूं खोड़ खटियूं हुस्न वारियूं हाकिम ज़ादियूं संजे साण सटियूं ताक़त न रहनि त्रिजेतिरी छा कुछनि खंड कटियूं के मझंदनि कियूं महले खां के फजर साण फटियूं अंदरि आशूरा इश्क जा ॿाहिरि मंझि बटियूं परियूं पसण आयूं से ॾिसी होत हटियूं बीठा गुहारन बादशाह गाज़ी घोट घटियूं मांझी मर्द मलूक चवे त मीर भरन मटियूं छा ॼाण जटियूं जन हथां होत विञायो पर ॾिसी हुस्न हबीब जो ॾाढियूं दूर डरियूं अखियूं त अजीब जे बेशक भाग भरियूं सिकी लथियूं सरदार लाइ चारई पर चरियूं शाही मले शहज़ादियूं पाए ज़ेब ज़रियूं साम्हूं थियूं सरदार जे हू कढी सिन सरियूं पर जलो पसी जानब जो बरण मंझि भरियूं के सड़ी मरी वयूं साड़ में के वाफ़ी दी वरियूं कल के खूब खुमार थियो के ठाह करी ठरियूं हूरूं हंध लजायूं थियूं पिशेमान परियूं को जन्नतो कांद के गोले दिल तरियूं से गूंगियूं कोए खणी वयूं जेकी तार वॾे तरियूं जे कुझ अंदरि करियूं तन माणियो मुंह मलूक चयो नसीहत त हिकिड़ी कुराड़ी खंडा उछंदी रस्ते ते सुनो सरदार जॾहिं पुछा कई त कुराड़ी कंडा उछलंदी कान्हे का ख़बर पई त बीमार पिया सख़्त पाण फरमायो हलो तोखे खां पुछण हलो जॾहिं कुराड़ी जे अंदर ते अची सुणे सरदार अस्सलाम वालेकुम चई अमल ख़ुशि आहीं उन खां बुखार पियो त बुखार पियो छो त जिथे सुणो सरदार कदम रखंदो त उते ख़ुशबू थी वेंदी ऐं रहमत ई रहमत उहा कुराड़ी सुने सरदार के ॾिसी कदम ते हथ रखी कलमो पढ़ी मुसलमान थी ऐं चवण लॻी त तूं सजन तूं सुहिणो आवाह तुंहिंजी वज़ा के ॿिया शेर पढ़ियऊं तूं सजन तूं सुहिणो आवाह तुंहिंजी वज़ा अजब उनायूं मूमी कुल जाने जुर्म जज़ा जे ॿ गुण हक़ बानीअ ते से कुल ई कयूं कज़ा मूं त भायो मलूक चवे सॼे साईं ॾींदो सज़ा कामिल तुंहिंजो कोझिन ते आहे राणा रहम रज़ा मूं त करायई मज़ा अॼु प्यारे जाम जन्नत जो अञा पई तूं सजन तूं सुनो हबीब वसी हर जा अजीब आए ओचितो मूंखे कल न हुई का मुंहिंजे हिन मज़कूर जी कंहिं कामिल ॻाल्हि कया आहे त वञी घर ग़रीब जे पंहिंजा गोर गुल घुमा हक़ीक़त हिन हाल जी तूं ॿ गुण पाण ॿुधा ओ सजन सच सम्झाए त कुर्ब किनीअ सां कीअं कई अञा चएसि पई तूं सजन तूं सुनो तुंहिंजो हेॾो मुल्क हबीब हाज़िक हर छॾे विया ॾिसी गुनहगार ग़रीब मूं ते मार मलूक चवे आ तुंहिंजो तरस तबीब किथे गोर असां गदरियूं किथे तुंहिंजो मान मुजीब तॾहिं अजब लॻो अजीब कुर्ब किनीअ सां कीअं कई पर चएसि पई तूं सजन तूं सुनो तूं मोहब तूं मंठा तूं जानब जग जहान जो गोली गुनाहगार ॾिठो वाइठो ॾोहारन बेशक बदकार तूं हादी तूं हबीब मां बानी सदो बार अजीब आणाए ओचितो कई पाण मुरादो प्यार त किथे हाल हकीर जो किथे सूंह भरियो सरदार नकी मुश्किल खतूरियूं मलूक चवे नकी सजन कयूं सींगार तॾहिं वेही कयूं वीचार त कुर्ब किनीअ सां कीअं कयूं अर्ज़ जो मज़बूत खणो आहे पर मुख़्तसिर अर्ज़ छो त अल्लाह जे सां लही जिब्रील आयो चुमियो ॾेई कदम ते जे जानब खे जॻायो अची मोहम्मद मुस्तफ़ा खे तोखे मौला घुरायो सुभाणे असीं असरा बि अब्दी हली सैर कर सवायो पोइ सेक कयो साहिब हज़रत हिन रहंदो पर बे बिस्मिल्लाह करे जॾहिं बिश्त मां काए आयो बुराक जंहिंखे लॻल हो मोहम्मद मुस्तफ़ा जो फिराक राति जा ॾींहं रुनो ते न पाणी पीतई पाक रत न उस रगुल में बि हलण खां हलाक अधा साॻो थियो टाक पसी पियो सूर खे उहो बुराक जंहिंखे सिक मोहबत में खाइण पीअण विसरी वियो खाए कुझु कोन पियो सुकी सुड़ो थी वियो अलाह जो हुकुम थियो वई जिब्राइल खे वञ भले मां भलो बुराक वठी जेको महबूब चाहे हिकिड़ो बुराक सुकल ॾिसी भई जिब्राइल आयो बाबू सरकार वटि सुना तुंहिंजे लाइ रब फरमायो आहे त भले मां भलो बुराक जेको महबूब चाहे तव्हां कहिड़ो था चाहियो हिकिड़ो बुराक जेको सुकल आहे तव्हांजे सिक में सिकी वियो आहे सुकी वियो आहे तव्हांजो हिकु हुकुम हुजे महबूब फरमायो जेको मुंहिंजे सिक में सिके थो पियो उनखे कहायो बुराक जॾहिं सुकल ॾिसी आई भई जिब्राइल ते सुघड़ जी नज़र पई
वही जिब्राइल जे आवाज़ में ॻाल्हाई त थर वसे थदकार त ॾिहाड़ी ॾुकर हिते बिना बादल बूंद जे सदाई सुकर ॿिया सला सभु सवा तो लाजन पट बदर असां जे निर्मल कंदो नज़र थींदा सुख सोलंगी चयो हाणे वही जिब्राइल पुछेसि पियो दादे वाले बुराक ॿिया सखा मुतरा लॻा पिया तूं हिन बिश्त में कमज़ोर लॻो पियो छो छाजे करे थर वसंदो आहे थदकार थींदो आहे गाह फुटंदा आहिनि पोइ माल खाईंदो आहे न त ॾुकर हूंदो आहे त हुते कंहिं ॻाल्हि जी माना मयार ठही सघे थी जे ॾुकर थिए हिते त बिना बादल बूंद जे सदाई सुकर बिश्त में जा शइ दिलि चवंदी आहे सा मिलंदी आहे तूं पोइ बि कमज़ोर उहो बुराक चए थो तव्हांजे निर्मल कंदो नज़र थींदा सुख सोलंगी चयो मूंखे जे महबूब जी सिक आहे उन में मां सुखी सोड़ो थियो आहे जे मूंखे नज़र कई त मां सघो थी वेंदुसि तॾहिं शायदि चयो त बेबिस्मिल्लाह करे जॾहिं बिश्त मां काए आयो बुराक जंहिंखे लॻल हो मोहम्मद मुस्तफ़ा जो फिराक राति ॾींहं रुनो थिए न पाणी पीतई पाक रतनुस रगुल में बि हरण का हलाक अदा साॻो थियो चाक पसी फिरे रसूल खे पर ते तुर्क तयारी करे जॾहिं अक्सा में आया नफ़ल वॾे नाज़ सां त पीढ़ीअ पढ़ाया पूरा कया पैगंबर जा सभु रब आया जॾहिं पीढ़ पेर पया करे उहे सभु राज़ी थी विया शेर घणो आहे मुख़्तसर था कयूं त ज़ामिन ज़ईफ़न जो वाद ते सही ज़ामिन ज़ईफ़न जो जॾहिं आयो बिश्त अंदर वसकाहुम रब्बुहुम शराबन तहूरा बंदे ॾिठाई नर हुकुम चुस रब जो तूं सुर्की हिताई भर ही मज़ा तो महबूब लाइ मुख़लक़ आहे न पर आहे उम्मत तुंहिंजी निधर जो पियंदी ॾींहुं क़यामत जो पर तलब महबूब कई तूं तलब महबूब कई रखे रूह संदो रायो त बदकार मुंहिंजी उम्मत जंहिं कुझु न कमायो माशर जे मैदान में सा बिश्त कीअं पहुचायो मुंझल आहियां मां महीने में तुंहिंजो फ़ाइक़ फरमायो हाणे मूंखे सम्झायो सुध इन साथ जी त रब साईं तूं वाइदो कयो आहे मूंसां त तुंहिंजी उम्मत मां सभु बिश्त में मोकिलींदुसि सा कहिड़े तरीक़े सां जेका गुनाहगार हूंदी ऐं पुलिस खां बि पोइते हूंदी उहा कीअं तव्हां टपाईंदव रब ताला फरमाइसि ज़ुए ज़ुल्म कीअं कंदुसि जिन सां तुंहिंजो प्यार ही खज़ाना तो महबूब हथ में तूं मालिक आहे मुख़्तियार जेके दुश्मन तुंहिंजे दीन जा तुंहिंजो न है यार ही खज़ाना तो महबूब हथ में तूं मालिक आहे मुख़्तियार आऊं साहब रब सतार त रज़ा ॻोल्हियां तो रसूल मुश्किल कुशा मां चोर थियो मूल बोला घणो शेर आहे साईं जन वेठा मुश्किल कुशा मां छो न चवां नाद अली आहे आबाद उहा दिल आहे जंहिंखे यादि अली आहे ज़ुबान कंदी शान छा बयान अलीअ जो ज़ी शान दर्क शान वॾो मान अलीअ जो इंसान ते एहसान महिरबान अलीअ जो हैवान बि सम्झे थो ही फरमान अलीअ जो त कुफरान ते ग़ालिब बज़ल फर अली आहे जंहिं खटियो ख़ैबर बधियो बरबर हू अली आहे नात खे क़ुर जो सफ़दर अली आहे ख़ुदि ख़ुदा जो शेर बबर नर अली आहे तुंहिंजो मुंहिंजो मददगार अली आहे सॾ में ॾींदो सभु सरकार अली आहे कौनैन जो अलमदार अली आहे दर्द वदन खे ॾींदो दाद अली आहे आबाद उहा दिल आहे जंहिंखे यादि अली सखावत जो ताज थी सलाम अलीअ खे अलाह कयो पाण पहलवान अलीअ खे सम्झ रखी सोच तूं सुञाण अलीअ खे कल कौसर मिलल थी अॻवान अलीअ खे कन में रखी जंहिं तात अलीअ जी खाली न छॾींदी तंहिंखे ज़ात अलीअ जी मूंखे बि मिलियल अथई दात अलीअ जी तॾहिं त आई घणी वात अलीअ जी ख़ुदा जे हबीब सॼो शेर अली आहे मदीने खां ख़ैबर न कई पोइ देर अली आहे ॾिठो राकत सलेमान दलेर अली आहे पोइ त ख़ैबर कई अची आज़ाद अली आहे आबाद उहा दिल आहे जंहिंखे यादि अली अलाह सभ खां मथे कई अज़मत अलीअ जी जो काबे जे अंदरि थी विलादत अलीअ जी कहिड़ो शान कहिड़ो थियो जो काबे जे लाइ माण्हू हितां केतिरा ई वञनि उते झुकी सजदो कनि पर मौला अली मुश्किल कुझु जॾहिं आमन थी त काबे में अंदरि थी अल्लाह सभ खां मथे कई अज़मत अलीअ जी जो काबे जे अंदरि थी विलादत अलीअ जी वधीक आहे शान में शोहरत अलीअ जी हिन पूरी काइनात ते आहे शफ़क़त अलीअ जी फैज़ भरियो फातिमा जो लाल अली आहे लाल बेमिसाल लजपाल अली आहे सिक वंदन जा पूरा कंदो सवाल अली आहे लाहे हू बम्बाल कंदो भाल अली आहे मिलन जी वाह ऐं वार अली आहे मरजल बहरैन हू बहर अली आहे जन्नत ख़ातून जो शोहर अली आहे मुस्तफ़ा महबूब जो दामाद अली आहे आबाद उहा दिल आहे जंहिंखे यादि अली आहे बुतनि जी भरपूर कई बर्बादी अली आहे इस्लाम जी बुतम कई आबादी अली आहे बदर भेरे अची कई आज़ादी अली आहे कहिड़ी न कई आमद इमदादी अली आहे झंडे वारा झूलन पिया झलकारा अलीअ जा खोड़ माण्हू ॿिया बि हुया उते प्यारा अलीअ जा ॼणो चओ त अची जा नवां नज़ारा अलीअ जा अॼु अचो असां भणूं नारा अलीअ जा नाराए हैदरी खंदक जे मैदान खे कयो ख़्वाब अली
अलिया कोटन में करोड़ तिखो ताब अलिया वरियो अची वेजुन ते वहाब अलिया सब चवन ता अची वियो जनाब अलिया केडो न कयो को जंग में जिहाद अलिया आबाद हुआ जिंदा जेके याद अलिया मरहब के एक मिनट में तो मारियो अली हो सबक एक सेकंड में सेखारियो अली हो लथल सुज वापस वरी उभारियो अली हो मासूम वारी मुसीबत के टारियो अली हो दाराखा दादमी दीवाना अली जा मथे आइन मानमी मस्ताना अली जा छुटन वारा नाहनी खजाना अली जा गोला असा गुलाम आहिम सारा अली जा पंदासी हलीपुर बास जनत जाम अली वटे लिखल आए लिस्ट ते नाम अली वटे दीदार स्याला बचन सुदो साम अली वटे पूरी कंदो मन जी मुराद अली आ आबाद हुआ दिला जेके याद अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये गुलाम है सोलगी लतीफ सरकार सो ससुरिया में साईं इन्हीं में गाड़ी करे छड़ी अली में इसमा में अखरन के अली आइन नाम ये लतीफ सरकार चयो आइन इश्क आरी जाम जे कुड़ी आइन के आइन इश्क आरी जाम जे कुड़ी आइन के नाम लायों लौ लतीफ चे सुरायूं रहियूं से सुभान अल्लाह ये यगानो यार कयूं बोनी के मडे ये यगानो यार कयूं बोनी के मडे ओ टेडी भाम ट्रे होत मिड़े एकड़ो मन कुल मोरा फहाजानी मोरा अली राजी तो नबी राजी जे नबी राजी तो अल्लाह राजी सुभान अल्लाह टेडी भाम ट्रे होत मिड़े एकड़ो और ये शायद तो बगैर हो बाली मुदा नहीं मिलता सुभान अल्लाह बगैर हो बाली मुदा नहीं मिलता इबादतों का भी सिला नहीं मिलता वो खुदा के बंदो सुनो गौर से खुदा की कसम जिसे अली नहीं मिलता से खुदा नहीं मिलता सुभान अल्लाह तो काबे विच विलादत हैदर दी मस्जिद शहादत हैदर दी कहना है कमली वाले का कहना है कमली वाले का है दीद इबादत हैदर की हाँ मारे गुला के मन से नकले थे गुला में दर के तो भाई नहीं कर ना तो कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ज़ुमर रसूलुल्लाह हमदुनी जो हमज़ एहदना सिरातल मुस्तकीम इह बहार पंजा बारी ला जो बंद तो मिला मारो रंसा सुभान अल्लाह फकीर उस्ताद अली बख्श जे रूह जे ईसाल साहब जे जो आतर जी रात संदस करीबन कुरान पाक पढ़ायो कई खुदा लग खैरात फकीर से हाफिज मोहम्मद अली जी मार्फत कराई माल का मुलाकात ये जमायत आई जामिया में कस कसा पढ़न सलवात सुखड़ पाया सरजी जन के दातर गनी आदात सिंगार पन का सोना ऐ सोने जी सफात पंजन बारहन चोड़न जे सदके थी राजी रब जी जात मरहूम जे मज़ारत उठी रहमत सनी बरसात थी राजी रब जी जात हसनैन मुहाबत सुभान अल्लाह सण उस गुराक में चलो ही नज़म नस्र में सरकार जो जिक्र अल्लाह ताला कायनात जॾहिं खां जोड़ी ऐं जेसीं ताईं ख़तमु थींदी महबूब जी सना हलंदी रहंदी दुनिया फना थी वेंदी महबूब जी सना फना न थींदी छो जो महबूब जी सना अल्लाह जी ज़ात पाण करे पियो सुभान अल्लाह इन जे करे उहो मालिक मौजूद हर दिल में हर मोमिन जे दिल में अल्लाह ताला जी ज़ात जो कायनात सॼी अल्लाह जे मुठ में आहे पर इन कायनात समेत हिक मोमिन जे दिल में कुशादो वेंदो आहे सुभान अल्लाह उन मालिक जेको मोमिन जे दिल में कुशादो वेहे थो चए थो इन दिल में वेही करे मां अल्लाह पंहिंजे मुंहं ते सलात पवंदो आहियां हुन जो ज़िक्र कंदो आहियां पोइ चाहे मोमिन जे दिल में अल्लाह जी ज़ात आहे उहो ॿोलींदो आहे ॿोलण खां पोइ उन जी ज़बान ते अहिड़ा अल्फाज़ अची वेंदा आहिनि जो ज़ाहिर शरीयत वारे हिसाब सां वरी मौलवी साहिब कॾहिं कॾहिं हुन ते चवंदा दादा तूं अलाए कहिड़ियूं ॿोलियूं पियो करे अलाए केॾा हले वञी चयाऊं त कोन थो ॿोलियां पिंजरो जवाब ॾियण वारी का ॿी शइ आहे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ही आशिकनि जो रंग तबका तबका आहिनि पोइ
ॾाके बि ॾाके जंहिंजी जेतिरी मंज़िल आहे ओतिरी ॻाल्हि कंदो त अलाह ताला पंहिंजे महबूब जे आशिक़नि खे जहिड़ी तरह फ़क़ीर साईं हाजी गुलाम नबी फरमायो त मुंहिंजे महबूब जी तारीफ़ लखे ॻाईंदा हिकिड़ा वेंदा जे मरी त जल्द वरी ॿिया ईंदा। अहिड़े नमूने सां असांजे सिंध जे हिकु मायानाज़ उस्ताद सुगर साईं ताज अली बादशाह सैयद सुणे कचहरी में वेठा उमास वरा वेठा साईं जी ज़बान ते अल्फाज़ आया त रात जे पर्दे मथां आवाज़ उथियो अल्लाह जो त अल्लाह अल्लाह नाहे। वाह उस्ताद वाह सुभान अल्लाह उस्ताद वाह। पुछो त साईं इहो कॾहिं कहिड़े किताब में लिखियल आहे कॾहिं इहो आवाज़ थियो? साईं फरमायो त तव्हां पाण पढ़ियो पियो आहे लेकिन तव्हांजो ओॾाहीं तवजह शायदि न आहे। बाक़ी उन ॾियारे जंहिं ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजे महबूब सरकार खे पंहिंजे अंगण ते पियो घुरायो उन ॾींहुं ऐलान कयईं जिब्राइल अर्ज़ कई जी रब जलील रब जी ज़ात फरमायो त ऐलान वञी कर त मुंहिंजो ज़िक्र करणु बंदि कयो। मालिक छा क़यामत थिए थी छा? महबूब सरकार जी ज़ात जे उन आशिक़ अल्लाह फरमायो त न क़यामत नथी अचे अॼु मुंहिंजे अंगण ते मुंहिंजो महबूब थो अचे। इन जे करे अॼु मूंसां गॾिजी मुंहिंजे महबूब ते सलवात पढ़ो इबादतूं तव्हां सभु माफ़ आहिनि। अॼु सलवात बि पढ़ो इस्तक़बाल में उथी पियो मुंहिंजो महबूब मुंहिंजे अंगण ते थो अचे। जो आलम सगोरा ॿुधाईंदा आहिनि त उन ॾियारे ते अल्लाह ताला वरी सरकार जो जॾहिं मेराज थी वियो बाद में सभिनी मलाइकनि खे घुराए हुन खां पुछो त कंहिं कंहिं दीदार सरकार जो कयो? कतरा सील ॿुधायो त साईं मूंखां कज़ा थी वियो दीदार महबूब जो मूं इबादत पे कई नफ़िल में हुयुसि। मां अल्लाह जी ज़ात फरमाया त इन महबूब जे दीदार जे कज़ा जे करे तोखे सज़ा ॾेई थो छॾियां तोखे को काफ़ जबल ते ऊंधे कर फिटो करे थो छॾियां पियो उन जाइ ते रोअंदो रह वरी मुंहिंजो महबूब माफ़ करे बाक़ी आउं न माफ़ कंदो। पोइ अल्लाह ताला जी ज़ात उनखे जॾहिं इन इबादत भी अल्लाह जी पियो करे पर रब जी ज़ात फरमाए त तव्हांखे माफ़ कयो त मुंहिंजी इबादत अॼु ख़तमु आहे। अॼु मां मुंहिंजे सलवात पढ़ो दीदार कयो पोइ दीदार जो कीअं कज़ा कयो? वरी जॾहिं इमाम हुसैन लजपाल अलैहिस्सलाम जी दुनिया ते आमद थी उन ॾियारे ते अल्लाह पाक जिब्राइल खे मोकिलियो त मुंहिंजे महबूब ॾे मुबारकूं बिशारतूं खणी नज़रे जो नालो वञी खणी सरकार जन खे अर्ज़ु कर। उन ॾींहुं न को काफ़ जबल खां अचे पियो त उहो चीखूं पियो करे कतरा सील मलाइक अची वेठो पुछे ॾे ख़बर तूं त मलाइकनि जो सरदार हुई 70,000 मलाइक तोसां पोयां हूंदा? चई हा पर हे डिग्रियूं मूंखां हिन जे करे वयूं जो अल्लाह ताला मूंखे उन ॾींहुं हुकुम कयो सभिनी मलाइकनि खे मूंखे बि हुकुम हुयो त पंहिंजे मलाइकनि समेत मुंहिंजो महबूब ते सलवात पढ़ो पर मूं नफ़िल पे कयो महबूब दीदार कज़ा थी वियो अल्लाह मूंखे सज़ा ॾिनी आहे। अॼु तव्हां काॾों था वञो? जिब्राइल ॿुधाए था वञा त महबूब सरकार जी दरबार में पियो लजपाल हुसैन अलैहिस्सलाम जूं मुबारकूं बिशारतूं खणी सरकार ॾिनो त नालो अल्लाह पाक ॾसियो आहे। चई पोइ मूंखे बि पंहिंजी झोलीअ में खणी वञी दरबार में खणी जंहिंजे दीदार जे कज़ा जे करे मूंखे सज़ा मिली आहे उहो महबूब मूंखे माफ़ कंदो ऐं ख़ुशीअ में अंग्रेज़ मूंखे माफ़ कंदो। जॾहिं खणी हुन दरबार में आया लजपाल हुसैन अलैहिस्सलाम खे सरकार पंहिंजे हथनि मुबारकनि ते खणी आया ऐं कतरा सील मलाइक खे चयूं त हाणे पंहिंजा पर हिन नंढड़े जे कदमनि सां घसां। सुभान अल्लाह। पर हुनजे सरकार मौला हुसैन अलैहिस्सलाम जे कदमनि सां घसिया त हुनजा सावा पर थी विया। अल्लाह ताला फरमायो अॼु मुंहिंजे महबूब तोखे माफ़ कयो आहे भई साॻी डिग्री ॾेई तोखे 70,000 मलाइकनि जो सरदार करे परवार कराए थो उन ॾियारे ते साईं फरमायो त अल्लाह पाक पंहिंजो ज़िक्र करणु बंदि कयो हुजे जी महबूब खे अंगण ते बि घुराई चईंसीं भला तव्हां किथे पढ़ियो कहिड़े कंहिं मदरसे में दर्स वरितो? साईं फरमायो त असां कंहिं मदरसे में दर्स न वरितो आहे पर अल्लाह ताला असांखे उन ॾींहुं पढ़ाए छॾियो जंहिं ॾींहुं सभु रूह गॾु करे पंहिंजे कुर्सीअ सां गॾु महबूब जी कुर्सी लॻाए सभिनी खे गॾु कई जमायतूं अची गॾु थियूं सभु जमायतूं हुयूं। बाक़ी रब जी ज़ात फरमाए त हीउ आहे मुंहिंजो घोट मदनी ऐं मुंहिंजो माशूक आहे अन मौला मां तव्हांजो अलाह आहियां सभिनी जो बेशक मालिक तूं असांजो अलाह आहियूं। पाण फरमाए अंत महबूब ई मुंहिंजो महबूब आहे। अचो अॼु मुंहिंजे महबूब जे हथ ते हथ रखी दस्त बेत थियो तव्हांजे किताबनि तव्हांजी नबूवत तव्हांजी हिकमत जी तस्दीक करण वारो ई मुंहिंजो महबूब आहे। पोइ सभिनी खे अलाह जी ज़ात उन कलमो पढ़ायो असांखे वरी कलबनि में किताब रखियो हुई जेको पन्नो मुठो रहंदो आहे त ॻाल्हि ज़बान ते अची वेंदी आहे। उहा हक़ीक़त साईं करे पियो
इन छॾींदो कारणे जाने जुग जनाब मुरसल चढ़ियो मेराज ते त जला करे ताब शाफी संदे शान जो कोने हद हिसाब लॻियो लाम कान खां आलम जो अरबाब त होरा परियो हैरान थियो बसी सो सवाब मलाइक मुरसल मीर जो तरह कन तवाब नबी गन जो नूर सां पिन त होरा शराब मुरसल वनी मालात में खोलियो नूर निकाब त अल्लाह बि पंहिंजे असबाब जो हटायो सब हिजाब आशिक मशूक न लाइ कुछो थियन कवाब तह रखियो ताज अली फकीर जे कलब मज किताब ओ नबियन संदो नवाब मुझो कामिल आयो कारणी कामिल आयो कारणी सफर करे सारो मलाइक मुरसल मीर जो निकलियो कन नारो होरो गड परन सागन किचन जो गारो मुरसल मदीने मोटियो त वरियो बियो स्यारो सुभान अल्लाह विया स्यारे में 18 साल गुजरी विया वरी मोटिया अचन पिया त वरी बि स्यारो सुभान अल्लाह हिते दुनिया ते सागी घड़ी मथे 18 साल गुजरी विया ऐं जेको कारोबार जेको कारखानो कुदरत वारे जो हुयो सभु उते रुकिजी वियो इहे रूह सभु महबूब सां गॾु हुया महबूब सरकार दुनिया ते वरी आया त उतां सिलसिलो शुरू थियो जिथे रुकियल हुयो जहिड़ी तरह सां हिकिड़ो मिसाल ॾेई फ़क़ीर सम्झाईंदा आहिनि त घड़ियाल जेकर हुजे हुन में सेल हुजे उन जा ॿार हंधि हिक ते जेकर कांटा बीठल हुजनि उहो सेल हुन मां कढी छॾिबो साल सॼो उन जाइ ते बीठो हुजे सेल विझिबो त उतां शुरू थींदो जिते बीठल हो अहिड़े नमूने सां क़ाइद खान दुनिया जो जेको कारोबार हो रुकियल हुयो सरकार मेराज करे आया त उतां शुरू थियो जितां रुकियल हुयो न त इन 18 सालनि में ॼावल बचो जवान थी वञे हा 36 फसल थी वञनि हा ऐं जवान मुड़ुस खे अछा पइजी वञनि हा पर जेका सूरत जिथे हुयो उन जाइ ते हुयो का तब्दीली कान आई सुभान अल्लाह मुरसल मदीने मोटियो वरियो बियो स्यारो रात गुज़री ॾींहुं थियो बियो पेतारो बिलावलो थियो बांग ते सलमान दरसायो भजंदो भलारो नाने नबी रसूल साजी परतो प्यारो हज़रत खयो हंज ते इमाम सुवारो चुमे पियो चप हुसैन जा उम्मत धारो हसन मीर हुसैन सा कंदो रीसन रिसारो ओ मोटी मतारो मुझो कामिल आयो कारणी कामिल आयो कारणी है कोया अली गुफ्तार जिक्र कयो मेराज जो महबूब मिठे मन ठार त अरना वरिया सा कया पे दिल पर जा दीदार मलाइक मूसा गडोया होरो लख हजार विच घुमियासी बंगला ते आसमानी इसरार गुझो मूसा गालणो ते कयूं थे कंतार असहाबा मद जामता सदके चन सदबार मोमिन मने उचायो तन एतबार पर मन्यो की न मेराज के कपड़े लपोथीदार सुभान अल्लाह मौजूद बात फरमायो उस्ताद सही मोहम्मद अली मां अल्लाह जी ज़ात सां कचहरी कई 18 साल दुनिया ते सागी खड़ी हुई उन दौर में हिकिड़ो अहिड़ो मुनाफ़िक़ हो जेको टपड़े उथी कावड़ी जी हलियो हुयो त दुनिया ते सागी खड़ी ऐं मथे वरी 18 साल कीअं गुज़री विया मोटी पंहिंजी घरवारी खे चई मुसलमाननि जे नबी वारी अहिड़ी ॻाल्हि कई आहे जेका मुंहिंजे अकुल में ई नथी अचे चवे तूं अल्लाह जी ज़ात सां 18 साल कचहरी कई ऐं दुनिया ते सागी खड़ी हुई उते 18 साल गुज़री विया घरवारी चए त इन महबूब कॾहिं कूड़ ॻाल्हायो कोन असां ॿुधो ई न आहे त कोन्हे महबूब कॾहिं कूड़ ॻाल्हायो हुजे पर असुल में ॻाल्हि आहे त मौजूदो हिनखे चइबो आहे कुदरत हिनखे चइबो आहे ऐं करामात हिनखे चइबो आहे जंहिंखे अकुल न मञी सघे न सम्झी सघूं इहो महबूब जी हक़ीक़त आहे हाणे उन घरवारी खे चई त शायदि तो बि कलमो पढ़ियो आहे उहो मूंसां सची कान थी करे हाणे तेल में तयारु करे ॾियां सनानु करे अचां तुंहिंजी कोहर तयारु कर वञी तलाव ते पहुतो नदी वहे पई उन में टुॿी पियो लॻाई कुदरती तरह सां हुन कपर हलियो आयो मथे निकिरी आयो त औरत बनी वियो आहे परियां वरी धनार पिया आयो हुनजी मूंखे अमर दुआ कई त जेके मिट माइट तोखे पंहिंजो न कंदा त अलाह तोखे झंग मां कुंवार मिलाईंदो वठी अची निकाह कईसि 20 साल हुते गुज़ारी 18 ॿार जा हाणे वरी उते सॾ पियो करे यादगिरी आहे त मौज मेराज खे मूं न पियो मञियो हुनजी सज़ा मिली आहे सॾ कई मां सरकार अचूं था मर्द करे हिन कपर ट्रपाइसि तकिड़ो तकिड़ो अची घरवारी खे चई त हल त पहिरीं कलमो हली पढ़ंदो त अञा कोर बि तयारु कोन कया आहिनि मां होॾे 18 ॿार ॼणिया मर्द कॾहिं ॿार ॼणींदा आहिनि जीअं मौज सरकार खे मेराज खे न पियो मञियो उन जी सज़ा मिली आहे उन दौर में 18 ॿार ॼणिया वरी माउ सुभाणे वाइद फरमायो उते बि हिकिड़े मुनाफ़िक़ इनकार कयो उन वरी 7 ॿार ॼणिया
मञो की न मेराज खे कपड़ल पोथीदार आलमो फलसफे जो भायो कुण गुफार तॾहिं विझण वियो वादीअ ते तंदर मचा छो नार वरे गुज़री वी हवस मोटियो जणे ॿार वरी आयो वादीअ ते तेरी मल पार तॾहिं ताज अली शाह चवे मञाई मुख़्तार वो नारो हणी निर्वार थियो सचो मती सरदार जो कलमो पढ़ी करीम ते औरत वटायो चवण लॻो चरी आए सैयद सवायो माई अचे सम्या तोखे अकुल कीअं आयो सवेर त तो सैयद खे पे गाला ॻाल्हायो तॾहिं ज़िक्र पंहिंजे ज़ाल खे न सारो सम्झायो त मर्द मछा माधी मूंखे हो कुदरत करायो हर हिकु साल में उते ॿार मूंखे ॼायो वरी वतन भरण जे जॾहिं सिक में सिकायो तॾहिं सदके में सरदार खे त अहमद उते आयो जे औरत मां मर्द करे ने खोटा खुरायो तो बांदारी उम्र सारी मुंह ते कूड़ कमायो हाणे मनु मेराज रसूल जो भलो मुंह भायो तड़ल ताज अली शाह चवे वाली वरायो वो कलमे ते आयो सूरी बुड़ सुफियान जो सुभान अल्लाह कलमे ते आयो सूरी बुड़ सुफियान हाणे इन मौजूअ ते जंहिंजे लाइ ही प्रोग्राम थियो आहे फ़कीर से हाजी गुलाम नबी मैसर पंहिंजे सुठनि में ॿुधायो त मौजू सरकार फरमायो आहे त मूं जो उमती लात में पोइ पहुचंदो आहे ऐं अॻ में हुन खां उहो आहे अखियुनि जी सुञाण वारी ॻाल्हि जंहिं हिते सरकार सां प्यार कयो उन जी सुञाणप थी वेंदी ऐं जंहिं करे हिते बि प्यार कई मां उहो असां त हुते बि न सुञाणे सघंदो पुछंदसि मलाइक हीउ साम्हूं तव्हांजे चहिरो मुबारक तव्हां सुञाणो था हथो पायूं मूंखे त ॾिसण में कोन थो अचे छो जो हुन हिते ई नाबीना त उहो हुते न सुञाणे सघंदो पर जंहिंजो हिते प्यार आहे उते सरकार वटि पहुचण शर्त कलमो पढ़ंदो मुंहिंजा मौलूदार बग़ैर दीदार हिते करायो आहे उनजे लाइ मौत हिकिड़ी पुलारी खां पार करे पंहिंजे मौत सां मुलाक़ात थींदी आहे उनजे लाइ फ़कीर फरमायो त अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो भला हिननि लताड़े फिटी कयो साईं ज़िमो खयो ज़रूरु ईंदो प्यार वेठो आहे तरमम में चई ॿुधायो भला सुभान अल्लाह अलिया तरमम में चओ अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो हिननि लताड़े फिटी कयो साईं ज़िमो खयो ज़रूरु ईंदो अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो तमामु क़ाबू कयो वीचारल मिटनि मथां मण मिटीअ जा ॾेई तमामु क़ाबू कयो वीचारल मिटनि मथां मण मिटीअ जा ॾेई जॾहिं जनाज़ो लटे लाद में वरिया त वेही रुना सभेई जॾहिं जनाज़ो लटे लाद में वरिया त वेही रुना सभेई चयूं त के चार कुल क़बर ते चयूं त के चार कुल क़बर ते चयूं त के चार कुल क़बर ते पड़ोस न मोटी न मूर ईंदो चयूं त के चार कुल क़बर ते पड़ोस मोटी न मूर ईंदो चयूं उसके चार कुल क़बर ते पड़ोस मोटी न मूर ईंदो हिननि लताड़े फिटी कयो साईं ज़िमो खयो ज़रूरु ईंदो अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो हुया त पंहिंजा क़रीब पर पोइ क़बर हवाले कयूं हलिया विया हुया त पंहिंजा क़रीब पर पोइ क़बर हवाले कयूं हलिया विया जन न सही सघियो सूर मुंहिंजो ॾुखनि जा ॾाजा ॾयूं हलिया विया जन सही सघियो सूर मुंहिंजो ॾुखनि जा ॾाजा ॾयूं हलिया विया न को बि कम आयो उते है न को बि कम आयो उते है न को बि कम आयो
मथे मोहम्मद जो नूर ईंदो इन दिल ताला फिटी कयो साईं अज़मो खयो वा ज़रूर ईंदो अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो मौत माना वॾो विछोड़ो छिनी कंदो बिन धुरन खे धारा मौत माना वॾो विछोड़ो छिनी कंदो बिन धुरन खे धारा बचा विछोड़े इहो विछोड़ो विसाल यारा बचा विछोड़े इहो विछोड़ो विसाल यारा पर मोए खां पोइ थो मिले मोहम्मद मोए खां पोइ थो मिले मोहम्मद मोए खां पोइ थो मिले मोहम्मद वरी तवे जो नसूर ईंदो मोए खां पोइ थो मिले मोहम्मद मुए खां पोइ थो मिले मोहम्मद वरी तवे जो नसूर ईंदो हिननि लतोड़े फिटी कयो साईं मोखयो ज़रूर ईंदो अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो अचे जही जे अॻियां नबी साईं उहो बि को ख़ुशि नसीब हूंदो अचे जही जे अॻियां नबी साईं उहो बि को ख़ुशि नसीब हूंदो मलाइक खणंदा कदम न कोई हिसाब वेले हबीब हूंदो मलाइक खणंदा कदम न कोई हिसाब वेले हबीब हूंदो कसूर खुलंदा भली खुलनि पिया कसूर खुलंदा भली खुलनि पिया कसूर खुलंदा भली खुलनि पिया करीम बख़्शण कसूर ईंदो कसूर खुलंदा भली खुलनि पिया कसूर खुलंदा भली खुलनि पिया करीम बख़्शण कसूर ईंदो हिननि लतोड़े फिटी कयो साईं मोखयो ज़रूर ईंदो अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो कंदो मुजरमनि सां महिरबानियूं वॾियूं महेसर नबी मिठो कंदो मुजरमनि सां महिरबानियूं वॾियूं महेसर नबी मिठो हशर में हड़ो बेदार चवंदा हलो मोहम्मद तही बीठो हशर में हड़ो बेदार चवंदा हलो मोहम्मद तही बीठो गुनाहगारनि गरीबनि खे गुनाहगारनि गरीबनि खे गुनाहगारनि गरीबनि खे ॾिसण में दिल बर खां दूर ईंदो गुनाहगारनि गरीबनि खे गुनाहगारनि गरीबनि खे ॾिसण खां दिल बर खां दूर ईंदो चरियो अली खां करी तो नफ़रत अली ॿुधाया करीब कंहिंजो रुगो ख़ुदा सां करी तो मोहब्बत रुगो ख़ुदा सां करी तो मोहब्बत मिठो मोहम्मद हबीब कंहिंजो रुगो ख़ुदा सां करी तो मोहब्बत रुगो ख़ुदा सां करी तो मोहब्बत मिठो मोहम्मद हबीब कंहिंजो अल्हम्दुलिल्लाह फ़कीर साईं काफ़ी हिदायतुनि में सुकून जोड़ियूं आहिनि ईअं बि लिखी दल करे तराम मबे जो नेठा बो बेबो आहे जब चुमियूं ॼण हिक ॿिए खे जॾहिं बाबो करे सॾकबो आहे धोए पंहिंजे मथड़े ते तगारियूं तोखे कराई केॾियूं बहारियूं धोए पंहिंजे मथड़े ते तगारियूं तोखे कराई केॾियूं बहारियूं लोक सॼो आहे लब जो लेकिन बाबो मिठो बि लबो आहे अदल करे तराम अबे जो नेठ अबो बि अबो आहे चप चुमियूं ॼण हिक ॿिए खे जॾहिं बाबो करे सॾकबो आहे लठड़ीअ ॾे जॾहिं थींदुसि लाड़ो कावड़ मां कोठी सुकुराड़ो
लठड़ीअ दे जड़ थी सुलाड़ो कावड़ मां कोठी सुकुड़ाड़ो छिड़ बोडी या छाप करी पर कन हिन कावड़ बोआ अदल करे तराम अबे जो नेठ अबो बे अबोआ चप चुमियो जन हिक ॿिए खे जन बाबो करे सर कबोआ गणतियूं सूर गणेश न आॾो साह थथो खणीस न आॾो गणतियूं सूर गणेश न आॾो साह थथो खणीस न आॾो अणलब ज़ात अबे जी आहे रमज़ में खुश रखबो आहे अदल करे तराम अबे जो नेठ अबो बि अबो आहे चप चुमियो जन हिक ॿिए खे जन बाबो करे सर कबो आहे पीउ जा दुश्मन पिन ते ॾिठासीं वार ऐं छाती छिन ते ॾिठासीं पीउ जा दुश्मन पिन ते ॾिठासीं वार ऐं छाती छिन ते ॾिठासीं ज़ाहिर अज़ाब इहो अथनि बाक़ी क़यामत में कुटबो आहे अदल करे तराम अबे जो नेठ अबो बि अबो आहे चप चुमियूं जन हिक ॿिए खे जन बाबो करे सर कबो आहे थी वियो यतीम न वाग यतीम हाजी गुलाम नबी बि यतीम थी वियो यतीम न वाग यतीम हाजी गुलाम नबी बि यतीम अबो जंहिं खां जुदा आ थींदो छोरो छिनू सॾबो आहे अदल करे तराम अबे जो नेठ अबो बि अबो आहे चप चुमियूं जन हिक ॿिए खे जन बाबो करे सर कबो आहे बेटी शा कंदो थी दुआ करो बेटी दुआ सलात सलाम तां जवान सब तां सब सुभान अल्लाह अल्लाह सल्लल्लाहु अल्लाह करीम रब सुना इन दरबार में जिन घड़ी में ये सासना करीम जमाने नाश कर मुझे ये कुरान पाक करेगा ना माल के दरबार में पंद्रह नाम जो मासूम मशवरा करना वाला नबी सदीक शहीद सालिम रसूल को साहब अल्लाह को सुन को सो सभी संस्था अली बशीर अल्लाह आमीन जमात करीम को अल्लाह आगे के कदम किया या अल्लाह कदम कदम मकबूल फरमाया हम साथ या अल्लाह औलाद सकान नेकल मावाद अता फरमाए बीमार से अता फरमाए असा कुलफत दूर कर मौत अता फरमाए अल्लाह सल्लल्लाहु अलैहि सय्यदना मौलाना मुहम्मद सय्यदना मौलाना मुहम्मद नूरुल अनवार रसूल असरार व सय्यदुल अबरार रब अल्लाह मसलात मिलती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना सल्ली व वालिदैन व मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब अमा बाद क़ाल अल्लाह तबारक व तआला फी शान महबूबिल करीम रऊफ रहीम बबरकतिही अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद व लुत्फिही व नूराशिही व ज़ीनत फर्शिही सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अल बैत अबाबी व औलादी व अली अहमद अजमईन बरमत या रहमान मुबारक जमात सभी को मुबारक संगत के